छठो रिपोर्टर रतन कुमार असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साखरो एट घारो सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत गैर कानूनी कब्जन खिलाफ एंटी इंक्रोचमेंट फोर्स सां करे ज़मीन रोड ते कब्जो खाली करायो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साखरो नासिर अहमद अब्बासी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त तालुके मीरपुर साखरो में कब्ज़ा माफ़िया तमामु घणी सरगर्म थी आहे। इन करे असां इन्हनि गैर कानूनी कब्ज़नि खिलाफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुक्म तहत ऑपरेशन शुरू कयो आहे ऐं तमामु जल्द जेका भी गैर कानूनी इंक्रोचमेंट थियल आहे ख़त्म कराई वेंदी। एक सवाल के जवाब में असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साखरो नासिर अहमद अब्बासी चयो त असां आवाम जा ख़िदमतगार आहियूं। असां वधि खां वधि कोशिश करे रहिया आहियूं त हिते जी मक़ामी ज़िम्मेदारनि खे री राइट खाते ऐं ॿियनि मामलनि में मुकमल सहकार करे रहिया आहियूं ऐं अवामी मसइलनि खे हल करण लाइ अवलीन तरजीह ॾेई रहिया आहियूं ऐं घारो जो रिकॉर्ड रखियो पियो वञे लाइ दरख़्वास्तूं कागज़ो समेत क्लेम दाख़िल थी रहिया आहिनि जंहिंजी चंद छंड छाण बाद रिकॉर्ड रखियो वेंदो।